गुरुनानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साथ संगत सबनी के ओम शांति। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। सत्संग आन के तारा। सत्संग आन के तारा। सजा मेल है घन का वारा। सजा मेल है घन का वारा। व्यापी लखत हजार बाबा सत्संग में। व्यापी लखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। आप अंदर राजे को लाए। आप अंदर राजे को लाए। कदम तेरे अच्छे तो खाए। कदम तेरे अच्छे तो खाए। पिया खबर दुहार बाबा सत्संग में। पिया खबर दुहार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। जोड़ी आयो जोड़ी करनो। जोड़ी आयो जोड़ी करनो। पूर कपट माँ कुछ न भरनो। पूर कपट माँ कुछ न भरनो। बाबा सत्संग में। घड़ी पड़कर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। ओम नमः देवी हारे। ओम नमः देवी हारे। सबक खेती पार पसारे। सबक खेती पार पसारे। केवट बनो कर थार बाबा सत्संग में। केवट बनो कर थार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। हलिया चो एक बार बाबा सत्संग में। ऐसा कारव कुबड़ी समारव। ऐसा कारव कुबड़ी समारव। राजकोट शहर के दया जो धारव। राजकोट शहर के दया जो धारव। बाबा सत्संग में। साईं लाला रंग जयकार बाबा सत्संग
में हलिए तो एक बार बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की जय। श्री सतगुरुदेव भगवान की जय। जीअं जीअं संतोष ऐं शांती वधंदी वेंदई तीअं तीअं आत्मा बलवान थींदी वेंदई ऐं अंत समय कोई दुख महसूस ई न थींदई। संतोष ऐं शांती जीअं वधंदी त आत्मा बलवान थींदी। अंदर में संतोष ई न हूंदो, ॿाहिरि केतिरो बि हुजे धन दौलत बंगला गाॾियूं माड़ियूं, पर अंदर में संतोष ई न हूंदो त आत्मा अंदरि शांती थींदी कोन, मन खे शांती कीअं ईंदी। संतोष ज़रूरी आहे, जेतिरो हुजे उन में संतोष। छो जो गॾु त कुझु ऐं हलंदो कोन, हिते खाइणो ख़र्चणो आहे न, एतिरो त सभिनी खे ॾिए थो। जंहिंखे घणो आहे उन जा खणी गॾु थियल पिया हूंदा, कंहिंजूं ज़मीनूं वरितल हूंदियूं, कंहिंजा सोन वरितल हूंदा। खाईंदो त उहे ई ॿ फुल्का नी, सोन त कोन खाईंदो, इहो ई अन्न खाईंदो न। ऐं खाई खाई बि केतिरो खाईंदो। शरीर ते त हिकु पल जो भरोसो कोन्हे। अॼु छापे में मथां मथां वॾनि अखरनि सां आयो अथव त जामनगर जो हिकु डॉक्टर 16,000 हार्ट जा ऑपरेशन कया अथई, उहो हार्ट अटैक में मरी वियो आहे। 41 साल ख़ाली उमिरि अथसि। त भरोसो त हिकु पल जो बि कोन्हे। साह ॿाहिरि कढूं था पोइ अलाए अंदरि खणंदासीं अलाए न खणंदासीं, उहा ख़बर कान्हे। करे वठूं बसि, जेसि ताईं हिन शरीर में साह आहे न तेसि ताईं करे वठूं। पोइ बि असांखे माण्हू यादि कनि, चवंदा न मोए पुॼाणा मुल्क में, अहिड़ी हल करणी करे दुनिया करे तोखे यादि। मोए पुॼाणा मुल्क में तुंहिंजो नालो रहे आबाद। उहा करणी संत करे विया आहिनि, कॾहिं सदियुनि ताईं उन्हनि जा नाला आहिनि, वरसियूं मेला उन्हनि जा लॻनि था। सेठियूं केॾा बि वॾा हुजनि त उन्हनि खे घणो टाइम यादि कंदासीं। राजाऊं महाराजाऊं हुजनि, नेता हुजनि एॾा वॾा, घणो टाइम यादि कंदा। हाणे इंदिरा गांधीअ खे केरु यादि करे थो छा? जेके हाणे ईंदा वेंदा बसि उन्हनि जो हलंदो न। पर संत त माना सदियुनि ताईं बि उहे अॻिला यादि। ईअं चऊं था छा त हाणे साईं लालाराज वेठल आहिनि त हाणे लहणाराम खे विसारे छॾियऊं, ईअं चवंदासीं छा? पण हुननि जूं ॻाल्हियूं वधीक यादि ईंदियूं न। संतनि खे बि यादि था कनि, पहुतल आहिनि। उहो ई चवां थी न, इन जे करे न करणी करे विया। पाण खे बि उहो करिणो, उन्हनि जे राह ते हलणो त असांजे मन खे शांती ईंदी। जीअं उहो 3 बालनि वारो ॿुधायोमांव न, हिकिड़ो शिष्य गुरूअ ॾे वञे थो, चएसि थो त बाबा हींअर त मूंखे सभु कुझु आहे, अॻे मूं वटि जॾहिं न हो त मां तव्हां वटि आयो हुउसि, तव्हांखे मां चयोमांव मां भई सफल थियां, अहिड़ो मूंखे उपाय ॿुधायो, त तव्हां जेको मूंखे ॿुधायो उहो मां कयो आहे। संत त पाठ पूॼाऊं अहिड़ो ई ॿुधाईंदा बाणी, त उहो मां कयो त हींअर मां ॾाढो सफल माण्हू थी वियो आहियां। हींअर मुंहिंजो ॾाढो भई नालो आहे शहर में, बंगलो आहे, गाॾी आहे, धन दौलत आहे, मूं वटि सभु कुझु आहे, जेको माना खपंदो हुजे दुनिया में उहो सभु मूं वटि आहे, पर मुंहिंजे मन खे शांती कोन्हे। त हाणे अहिड़ो उपाउ ॿुधायो जो मुंहिंजे मन खे शांती अची वञे। त संत अंदरि हली थो वञे, अंदरां निकिरे थो त 3 बाल वस अथनि, हिनखे ॾिए थो शिष्य खे, चएसि थो हे 3 बाल अथई,
टई बाल तोखे ईअं भई कैच करणा अथई, हिकु हवा में हुजे ॿ तुंहिंजे हथ में हुजनि, टे जो हुआ त टे त हथनि में ईंदा कोन नी, हिकु जॾहिं मथे ईअं उलारींदो त ॿ हथ में हूंदसि ॿिन्ही हथनि में। इहो पंहिंजो ॾिठल बि हूंदो आहे, कंदा आहिनि इलाही। त चईंसि करे वेंदे, चईंसि हा इहो त सवलो आहे करे वेंदुसि। चईंसि चङो कर। टई बाल हिनखे ॾिना, उन मां उहो हिकु चीनीअ जो बाल, हिकु काच जो ऐं हिकु रबड़ जो जेको कॉमन थींदो आहे। त हे ईअं रांदि करे पियो, हिकु बाल मथे उॾाए पियो, ॿ हथनि में झले पियो। चङी देरि कयईं त हाणे हिन जो बैलेंस थोरो टुटी पियो, त हाणे बाल हिकिड़ो किरेसि पियो, जेको मथे उॾायो हुई न उहो किरेसि पियो बाल। चए पियो हाणे छा कयां, मथे जेको बाल मां उलारियो आहे उहो आहे चीनीअ जो, इहो किरंदो त टुटी पवंदो, ऐं हथ में हिक में काच जो हिक में रबड़ जो। त हुन छा कयईं, रबड़ जो उछले हू कैच करे वरितईं चीनीअ जो बाल। त संत खे चएसि थो माफ़ कजो, तव्हां जीअं चयो मां इहो करे न सघियुमि, तव्हां चयो भई बाल ज़मीन ते किरे न, पर किरी पियो। चईंसि पर बच्चा किरे त हू बाल पियो जेको चीनीअ जो हो, तोखे जेको हथ में हो उहो छो फिटो कई बाल, हिकिड़ो किरण ॾियणो हुई तोखे त कोई बि किरे हा न। त चएसि पियो बाबा उहो कीमती बाल हो ॾाढो, चीनीअ जो बाल हो, ऐं किरे हा त टुटी बि पए हा, ऐं ॿियो ॿिए हथ में काच जो उहो बि उछलिया त उहो बि टुटे हा, ऐं हिन रबड़ जे बाल खे त कोई नुक़सान ई कोन थियणो न, इन करे मां इहो उछले ऐं हू कैच कयो। संत चईंसि हाणे इहो तुंहिंजे सुवाल जो जवाबु अथई, तूं चईं थो न त मुंहिंजे मन खे शांती कान्हे, त जेको चीनीअ जो बाल अथई न उहो अथई पंहिंजो इंसानी चोलो ऐं कुटुंब वारा, पंहिंजे घर जा माण्हू, पाण ऐं घर जा माण्हू। त पहिरीं संभाल उन्हनि जी करणी आहे, तो न को पाण ॾे ध्यानु ॾिनो आहे न को घर ॾे ध्यानु ॾिनो अथई, बसि पैसनि कमाइण में मां सफल माण्हू थियां, नाले वारो थियां, उन में तूं लॻो पियो, त तो पाण ॾे बि न निहारियो अथई भई मानुष्य जनम जो असांखे मिलियो आहे त छा करिणो आहे, ऐं न को तो कुटुंब वारनि ॾे ध्यानु ॾिनो अथई, उन्हनि खे छाजी घुर्ज आहे, उन्हनि खे प्यारु खपे, छा खपे, केॾी महिल ॿाहिरि वठी वञिणो आहे, घुमणु वठी वञिणो आहे, केॾी महिल महिमान था अचनि त उन्हनि खे अलाए 360 शयूं घर में खपंदियूं हूंदियूं, त तो उहो बि ध्यानु न ॾिनो अथई। काच जो जेको बाल आहे उहे आहिनि पंहिंजा मिट माइट ऐं यार दोस्त, उहो ॿिए नंबर ते। जेको रबड़ जो बाल आहे न उहे आहिनि पंहिंजा ऐश इशरत, जेके बिन ज़रूरी पाण शौक़ु ऐं इहे कयूं था, त उन खे फिटो कंदे न त कोई नुक़सान कान थींदई उन, पर तो उहो हथ में जलियो आहे ऐं हुननि ॾे ध्यानु तो कोन ॾिनो आहे, इन करे तोखे मन खे शांती कोन अथई। इहे वधीक जा जेके अथई न शौक़ु, ऐश इशरत, घुमणु फिरणु, उहो छॾे ॾे त तोखे मन खे शांती अची वञे, पोइ सम्झी थो वञे तोखे बराबरि। असां बि आहियूं, न को पाण ॾे ध्यानु था ॾियूं न को कुटुंब ॾे था ध्यानु ॾियूं, कीअं मानुष्य जनम केॾो ॾुखियो मिलियो हूंदो, भॻवान जी कृपा सां। अॼु जेको भॼन ॿुधव नी, माउ छा सेखारियो, पीउ छा सेखारियो, वरी गुरूअ छा सेखारियो, ऐं मानुष्य जनम कंहिंजे कृपा सां मिलियो आहे, त उहो परमात्मा जी कृपा सां असांखे मिलियो आहे। तॾहिं चवंदा आहिनि पहिरीं कृपा भॻवानु कंदो आहे जो मानुष्य जनम ॾिनो अथई, उहा असां ते थी वई आहे। ॿी कृपा गुरू कंदो आहे जॾहिं नाम ॾेई असांखे पंहिंजो बणाईंदो आहे, उहा बि असां ते थी वई आहे। टी कृपा पंहिंजी पाण ते पाण करणी आहे, उहा आहे महिनत ऐं उद्यम, महिनत करे असांखे अॻियां वधिणो आहे।
प्रभुअ जी भॻतीअ में खणी केतिरा बि दुख तकलीफ़ूं निंदा ऐं नुक़सान सहणा पवनि तॾहिं बि सस्तो सौदो सम्झ, छो त उन में जेको आनंद समायल आहे उहो अनमोल आहे। उहो अनमोल आनंद आहे न भॻतीअ में। त पहिरियों थोरा दुख सहणा पवंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, कष्ट ईंदा, त जेको उहे सही वञ, उहे अचनि ई न, त बि सस्तो सौदो आहे। छो जो पोइ त पुठियां आनंद ई आनंद आहे, निज सुख आहे पोइ भॻतीअ में। ॾाढो आनंद आहे भॻतीअ में। उहे आहिनि सदाई सुखनि में, पोइ उहे सुखनि में हूंदा आहिनि। भई थोरा जेके मामूली दुख सुख तकलीफ़ूं कष्टियूं अचनि न, उहे असां सही वञूं। उहे सदाई त कोन था रहनि, हली था वञनि। ज़रा सोच त सही त उहा कहिड़ी महान शक्ति आहे जंहिंजे ज़ोर ते तूं एॾा वॾा वॾा कम करे रहियो आहीं। तुंहिंजे हिन कमज़ोर शरीर सां त उहो कमु नथो थी सघे। उहा शक्ति सतगुरुनि जी कृपा सां कुझे नमूने तुंहिंजे अंदरि कमु करे रही आहे। तंहिं करे तोखे सतगुरुनि जो अहसानमंद हुअणु घुरिजे ऐं हर वक़्तु उन्हनि जी शेवा पूॼा में लॻो रहणु घुरिजे। सची ॻाल्हि आहे, हर वक़्तु उन्हनि जी शेवा ऐं पूॼा में लॻो रहणु घुरिजे। एॾा उपकार असांजे मथां गुरूअ जा आहिनि, असां पंहिंजे लेखे छा करे सघंदासीं? करे था सघूं छा? कुझु थिए थो छा असांखां? हू न कराए त असां त कुझु न करे सघूं। त उन जे अपार शक्तिअ सां इहे सभु कम थियनि पिया था। हर रोज़ु अखियुनि सां ॾिसी थो ऐं कननि सां ॿुधे थो त माण्हू संसार जे नासवान सुखनि पुठियां पंहिंजे सिर ॾियण खां बि नथा घुसनि। तूं उन्हनि खां सिखिया वठि त भक्ति जेका दाइमी सुख ॾींदड़ आहे, उन मथां पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करिणो पवे तॾहिं बि थोरो आहे। तॾहिं बि थोरो आहे। अहिड़े नासवान सुखनि लाइ माण्हू एॾो कनि था, सिर ॾियण खां बि जेको नथा घुसनि। कमाइण लाइ माण्हू छा था कनि? विलायत छाजे करे था वञनि? इन पेट टुकरीअ लाइ सिकी लदा पुट छॾे था ॾियनि। कीअं त हा सिकी सिकी संतनि खां वठनि, पोइ उन्हनि खे हा मोकिले छॾनि कमाइण लाइ। त असांजे दाइमी सुख लाइ कयोसीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उन लाइ जे थोरा कष्ट असां सठासीं, थोरी तकलीफ़ पंहिंजे शरीर खे ॾिनीसीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं तुंहिंजे अंदरि मन जो राज हो, तॾहिं न तो में क़ुर्बानीअ जो अंग हो, न सचो प्रेम, निमिरता ऐं न कोई विश्वास हो। हिकु पाईअ जो नुक़सान बि न थिए सटे। थोरी थोरी ॻाल्हि लाइ क्रोध पंहिंजो अधिकार ॼमाए थी वई। लोभ ऐं मोह सबबि हमेशह चिंता में रहंदो हुई। हाणे सतगुरुनि वटां रूहानी धन जी प्राप्ति थी अथई त तुंहिंजी हालति हिक मां ॿी थी पई आहे। हाणे संसार खे मुसाफ़िर खानो थो सम्झी ऐं शारीरिक सुखनि खे सतगुरुनि जी कृपा ते क़ुर्बान थो करी। कोई घटि वधि चवई त हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी थो छॾी। अॻे ऐं हाणे भई एतिरो फ़र्क़ु आहे। मन जो जॾहिं राज हुई तॾहिं तूं कुझु कंहिंजो सही न सघंदो हुई, हिकु पाईअ जो नुक़सानु कोन सही सघंदो हुई। केरु घटि वधि ॻाल्हाईंदो त उहो कोन सही सघंदासीं। पर सत्संग में आए खां पोइ केतिरो पाण में चेंज आयो आहे, उहा सभिनी खे ख़बर पवंदी हूंदव त अॻे कीअं हुआसीं ऐं हींअर कीअं आहियूं। आहे न फ़र्क़ु? त अञा त असां इहे वचन खणूं त किथे पहुची था सघूं? अञा त खणूं कोन था, ख़ाली हाज़िरी भराइण अचूं था। तॾहिं बि एतिरो फ़र्क़ु आहे। केरु चवंदासीं न खयो खयो, जवाबु ॾींदासीं त वरी झगड़ो थी पवंदो, तंहिंखां चुप। भव जे जाइ ते निर्भयता वालारी अथई। हुन ई मां ईअं साबित थियो त तुंहिंजे अंदरि निर्भय सतगुरुअ जो राज आहे, जेको तो में वेही तोखे आत्मिक शक्तिअ द्वारा आनंद बख़्शे रहियो आहे।
उहो ई आनंद जी खाण आहे ऐं हमेशह संदनि कृपा जो गुरजाऊ थी रहो ऐं उन्हनि जी महिमा ॻाए। हमेशह उन जी कृपा जा गुरजाऊ हुजनि, भले केतिरी बि कृपा करे त बि उनजी खपे, सदाईं उन जी चए थो महिमा ॻाए। उहो ई दुख संतोषीअ खे 1 रुपए जेतिरो कष्ट थो ॾिए, असंतोष वारे खे उहो ई दुख असंतोषीअ खे 1 रुपए जेतिरो कष्ट थो ॾिए त संतोषीअ वारे खे 1 पैसे जेतिरो। साॻियो ई दुख, साॻी ॻाल्हि, जंहिंखे संतोष हूंदो उहो लेखींदो कोन, ऐं जंहिंखे संतोष न हूंदो त असां त ईअं बसि उन ॻाल्हि में अंदरि ईअं हलिया था वञूं। थोरो ई दुख थो अचे त बसि अलाए छा था करे छॾियऊं। कूड़ कीअं सच जो मुक़ाबिलो करे सघंदो? छा करोड़े अंबनि जूं तस्वीरूं हिकु असली अंब जहिड़ो सवादु या ताक़त ॾेई सघंदा? जीअं भॻती सच आहे ऐं माया आहे कूड़, केतिरनि बि जिस्मानी तकलीफ़ुनि जे बदिरां जे भॻतीअ जो हिकु कणो बि मिली वञे त सस्तो सौदो सम्झे। कूड़ सच जो मुक़ाबिलो करे सघंदो छा? केतिरो बि कूड़ लिकाए पर लिकी कोन सघंदो। हिकु कूड़ लिकाइण जे करे 100 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा आहिनि, पर तॾहिं बि उहो लिकंदो कोन्हे। यादि बि रखणो पए। ऐं सच त सच आहे, बसि हिकु ई ॻाल्हि। बीठो नचे हू चवंदासीं अई अॻाणो हुनखे छा चयो, वरी हुनखे छा चयो। निंड ई फिटी पवंदी। हा, वरी ॿिए खे चवंदासीं तूं बि हीअं चइजांसि, मां हीअं चयो थी मांसि। सची ॻाल्हि आहे। का बोलंदो हा, बरो पंहिंजे खे पाण ठाहे तंहिंखे थो ॾिए। तंहिंखे हा, पर तॾहिं बि लिकंदो कोन कूड़, आख़िर ज़ाहिर थी केॾा कोन। ठाहियूं। ठहण थी कोन ॻाल्हि। हे प्रभु, जहिड़ा तव्हांजा वचन आहिनि, मूंखे अहिड़ी ॿुधी बख़्शो जो उहे पढ़ी वीचारे ऐं उन मूजिबि कर्म करियां। रुॻो पढ़ी करे छॾे न ॾियां, मगर उन्हनि में जेको अमृत भरियल आहे उहो पी करे अमर पद प्राप्त करियां। पढ़ी करे उनखे हलूं, हाली ईअं पढ़ी छॾे न ॾियूं, ॿुधी छॾे न ॾियूं, उन ते हलूं। हू अॻे ॿुधाईंदीमांव न त हिकु सेठ खे 3 पुट हुआ। पोइ अॻे परीक्षाऊं वठी पोइ घर जी चाबी उन नुंहुं खे ॾींदा हुआ। त चए पियो त कहिड़ीअ नुंहुं खे मां चाबी ॾियां संभालण लाइ, केरु घरु संभाले सघंदी त मां उनखे भई चाबी ॾियां। त हिन छा कयो, हिकु चिठी लिखी ऐं 3 खे नुंहुनि खे ॾिनई। चईंसि चिठी अथव मुंहिंजी, हिन जी चङियां हिफ़ाज़त कजो। ठीकु आहे, 3 चिठी वरिती, हिकु रखी हिन सोन जे दॿलीअ में चिठी लिकाए, ॿीं पैसनि सां गॾु रखी छॾी। 3 जेका नंढी नुंहुं हुअसि न, उन चिठी खोले करे पढ़ी, खोले ई जो त अंदरि कणिक जा 2-3 दाणा पियल हुआ चिठीअ में। सम्झी वई त कणिक जा दाणा छाजे लाइ भई ॾिना अथई। चए पई हाणे हिन कणिक जे दाणनि खे छा कयां मां, हिते त मूंखे कुझु आहे कोन जो मां इहे पोखियां। हिन पंहिंजे पीउ खे मोकिलिया उहे कणिक जा दाणा। हिन जे पीउ खे खेती हुई, किसान हुआ, उहा कणिक हुन में पोखियईं। 6 महीननि खां पोइ हिननि जो आयो इहो सहुरो बाबो। चईंसि पुट मां तव्हांखे 3 खे चिठी ॾिनी हुई। चईंसि हा बाबा, मां सोन जे दॿलीअ में लिकाए रखी आहे, खणी आई झटि। ॿीअ खे चईंसि तोखे बि ॾिनी। चईंसि हा मां बि लिकाए रखी आहे, मां हुनखे रोज़ु अगरबत्ती कंदी आहियां। उहा बि झटि वञी खणी आई। 3 खे चईंसि
त पुट तोखे बि त मां चिठी ॾिनी हुई, तूं पुछे नथी, उहा हेठि कंधु करे वेही रही। चईंसि उहा चिठी त मां फाड़े छॾी। चईंसि फाड़े छॾियई चिठी? हिननि साॻी ॾिस कीअं संभाले रखी आहे, हीअ चए थी सोन जे दॿलीअ में रखी आहे, हीअ पैसनि सां गॾु रखी अथई, रोज़ु हिनखे अगरबत्तियूं थी करे, तो चिठी फाड़े छॾी मुंहिंजी, एतिरो तो मुंहिंजो मान रखियो। चईंसि बाबा चिठी मां इन करे फाड़ी, जेको हुन में सार लिखियल हो न उहो मां सम्झी वियसि। उन में कणिक जा 2-3 दाणा पियल आहे, उहे मां पंहिंजे पीउ खे मोकिलिया आहिनि, उहे हाणे हुन उते खेतीअ में पोखिया अथई, हाणे उहे भरिजी ॻूणियूं थी वियूं, त हाणे त ट्रक खपंदी उनखे घुराइण लाइ, मां इन करे चिठी फाड़। चिठी छा कयां? जेको लिखियल हो उहो कम जो हो कि न चिठी कम जी हुई? त ॾाढो ख़ुशि थी वियुसि। चईंसि बराबरि आहे, मां इन करे तव्हांखे कुझु चयो कोन, मूंखे बि इहो ॾिसणो हो त मां घर जी चाबी कंहिंखे ॾियां। पोइ उन नंढीअ नूंहं खे चाबी ॾिए। असां बि ईअं ख़ाली पढ़ी ऐं छॾे ॾियूं त कहिड़े कम जो? जेको लिखियल आहे उन खे वीचार ॾियूं कयूं न, त छा लिखियल आहे, छा खणूं हिन मां? अॻे ॾाढियूं ईअं परीक्षाऊं वठंदा हुआ, ईअं ई कोन के माना ॾेई छॾींदा हुआ घर जूं चाबियूं या कुझु बि कमु पवंदो। राजा पंहिंजे राजकुमारनि जूं परीक्षाऊं वठी पोइ राजगद्दी ॾींदा हुआ। दुनियावी लाभ जेको हक़ीक़त में तुंहिंजो पंहिंजो न आहे, उन लाइ जेतिरी कोशिशि थो करी, अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो रूहानी तरक़ीअ लाइ ओतिरी नथो करी। नथा कयूं न रूहानी तरक़ीअ लाइ, दुनिया लाइ केॾो था कयूं, जेका पंहिंजी आहे बि कोन, सच बि कोन्हे, कूड़ आहे, त बि कयूं था उनजे पुठियां ॾींहं राति पिया आहियूं, खाधो पीतो बि सच विसरी थो वञे। कोई अहिड़ो कमु अचे थो त हूअं त सभु कयूं त खाइण लाइ था, पेट जे पुठियां था सभु कयूं न, पर हिन रूहानी राह लाइ कयूं त केॾो फ़ाइदे में हुजूं। जेकर संसारी ॻाल्हियूं जेतिरे प्रेम सां थो ॿुधी, उन खां वधीक प्रेम सां भॻतीअ जूं ॻाल्हियूं ॿुध। संसारी विद्या जे लाइ जेतिरी महिनत थो करी, ओतिरी महिनत जेकॾहिं आत्मिक विद्या लाइ करी त सभिनी विद्याउनि जो सार अंदर मां ई प्रगट थी अचे। जेतिरो तकिड़ो काल तरफ़ थो डोड़ी, ओतिरो दयाल तरफ़ डोड़ण जी कोशिशि कर, त पोइ पंहिंजे मक़सद जी हासिलियत में को बि शक कोन्हे। काल तरफ़ माना हेॾे दुनिया जे पासे जेतिरो वेंदासीं त उहो काल तरफ़ वठी वेंदो न, ऐं हेॾे वेंदासीं भॻतीअ जे राह में त उहो दयाल ॾे वठी वेंदो। पोइ त असां पार लॻाई पिया आहियूं भव सागर खां। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। लिकी छिपी आई आया तुझे ही दरबार में सच्चा साईं लज रखे जो कन्नेकार में, बाबा गुरु लज रखे जो कन्नेकार में। लिखी छिपी आई आया तुझे ही दरबार में सच्चा साईं लज रखे जो कन्नेकार में, नाराज लज रखे जो कन्नेकार में। रानी पान चिरानी बनी संतन के द्वारे, रानी पान चिरानी बनी संतन के द्वारे। बने भी अंधारे में, अजे भी अंधारे में, बने भी अंधारे में, अच्छे भी अंधारे में। राजा के मगर का सारा सच्चा साईं लज रखे जो कन्नेकार में, बाबा गुरु लज रखे जो
छिपी आई आया तुंहिंजे ही दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में बाबा साईं लज रखिजो संसार में राजा चंद्राणीअ जे सपुठायो राजा चंद्राणीअ जे सपुठायो राणी वञी पहुती उते राजा संदसि पादर खयो राणी वञी पहुती उते राजा संदसि पादर खयो बाक़ी बचो हिकिड़ो ई दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में ओ बाबा गुरु लज रखिजो संसार में छिपी आई आया तुझे ही दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में बाबा साहिब लज रखिजो संसार में अञा भाई तेरे फादर केर चोराए राणी अञा भाई तेरी फादर केर चोराए संतन खे कयो करदास चई वञी संतन खे कयो करदास न त गिला दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में ओ बाबा गुरु लज रखिजो संसार में छिपी आई आया तुझे ही दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में बाबा गुरु लज रखिजो संसार में अरदास कई भई राणीअ जी जुती कई संतन कोई अरदास कई भई राणीअ जी जुती ठही पाए जुती पेर में राणी पंहिंजे महल आई पाए जुती पेर में राणी पंहिंजे महल आई ॾिसे त राजा वेठो आ खार में सच्चा साईं लज रखिजो संसार में ओ बाबा गुरु लज रखिजो संसार में छिपी आई आया तुझे ही दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में ओ बाबा गुरु लज रखिजो संसार में राजा उन्हीं में चोराणीअ खां फादर केर चोराए राजा उन्हीं में चोराणीअ खां फादर केर चोराए चयो उन्हीं महल राणीअ ॾिसो पियो जोड़ो आहे चयो उन्हीं महल राणीअ ॾिसो पियो जोड़ो आहे पोइ त राजा पइजी वियो वीचार में सच्चा साईं लज रखिजो संसार में ओ बाबा गुरु लज रखिजो संसार में छिपी आई आया तुझे ही दरबार में महाराज लज रखिजो संसार में माता साहिब लज रखिजो संसार में नारायण संत महिमा कई ॾाढी बारी आहे नारायण संत महिमा कई ॾाढी बारी आहे वञा संतनि सां कुर्बानी मां वञा संतनि
लज रखिजो संसार में। लिपी छिपी आई आया तुंहिंजे ही दरबार में, दरबार में सच्चा साईं लज रखिजो संसार में। लाला लज रखिजो